प्यारी साथ संगत वरी भागन वारी घड़ी आ जो सत्संग बुधण जो असांखे मौको मिले थो। हिन खां पोइ कल शुभ ॾींहुं हुयो दिवाली जो, हूअं त समाप्त थी वई आहे पर असांजे लाइ अञा हले थी। पर सच इहो आहे त सतगुरुनि जे दर ते हिननि आस्थाननि ते 12 ई महीना दिवाली आहे। जिते सत्संग आहे, जिते सतगुरु जो ध्यान आहे, सिमरन आहे, शेवा आहे, उते 12 ई महीना दिवाली आहे, 12 ई महीना होली आहे, 12 ई महीना ख़ुशी जा मौक़ा। त हे दिवाली असांखे छाजो दर्स ॾिए थी, छाजो सबक़ ॾिए थी? वॾनि जी आज्ञा में रहण जो, प्यार प्रेम वंडण जो। पर अॼु जे दौर में ध्यान न हुजण करे असां मां सम्झ निकिरी वई आहे। जीअं कुझु ॾींहं पहिरियों असां के शहर में वियासीं त उते के प्रेमी चयो त साईं असांखे दिवाली मल्हाइणु खपे पर फटाका न ॿारणु खपनि। छो? भई छो न ॿारणु खपनि? दिवाली असांजो ख़ुशी जो ॾींहुं आहे। हिंदू थी करे हिंदू जे त्योहार ते सुवाल उथायो था तव्हां। छो न ॿारणु खपनि? चइसि दिवाली ॿारण सां पॉल्यूशन थिए थी। हाणे पॉल्यूशन अची दिवाली ते पई आहे। तव्हां पाण खां पुछो तव्हांजे घर में केतिरियूं कारियूं बीठियूं आहिनि डीज़ल वारियूं जेके डेली पॉल्यूशन पैदा करनि थियूं। जेतिरा भाती आहिनि ओतिरियूं एक्टिवा घर में पेटियूं आहिनि जंहिंमें पेट्रोल असां भरायूं था, डेली यूज़ कयूं था, उते पॉल्यूशन पैदा नथी थिए। पर जेके 3 ॾींहं दिवाली जा अचनि था उन्हनि 3 ॾींहंनि में असां हिकु ॾींहुं फटाका ॿारियूं था त पॉल्यूशन पैदा थी वई। जेको असां गंद कचिरो कयूं था पंहिंजे शहर में या पंहिंजे घर में, उहा पॉल्यूशन न आहे। पर पॉल्यूशन दिवाली जा फटाका आहिनि जेके साल में हिकु ॾींहुं असां ॿारियूं था, जेकी असांजी ख़ुशी आहे। पर कंहिं कार ते, एक्टिवा ते या गंद कचिरो करण ते असांजो सवाल नथो थिए, छो जो उहा असांजी ज़रूरत आहे, पर हीअ असांजी ख़ुशी न आहे। त असां मां सम्झ निकिरी वई आहे, जंहिं कारण असांजे मन में इहे सवाल पैदा थियनि था। साॻी तरीक़े सां कुझु ॾींहं पहिरियों असां नागपुर में बि इहा ॻाल्हि कईसीं त किन प्रेमियुनि जो वरी इहो सवाल हूंदो आहे त दिवाली ते जेके असां फटाका ॿारियूं था उहे पैसा असांखे ग़रीबनि खे ॾियणु खपनि। ठीकु आहे, ग़रीबनि खे त ॾियणु खपनि, 12 ई महीना असांखे ग़रीब यादि हुजे न। दिवाली जे ॾींहुं ते असांखे ग़रीब यादि छो था अचनि? जॾहिं असां साल जो लेखो चोखो कयूं था, साल में असां ₹1,00,000 कमायूं था त 10,000 ॾियूं न ग़रीबनि खे। उते असांखे ग़रीब यादि नथा अचनि, पर जॾहिं दिवाली अचे थी त असांखे ग़रीब बि यादि अचनि था। त इहे हिकिड़ो अज्ञानता आहे। ॿिए धर्म जा जेके माण्हू आहिनि, जेको बि धर्म हुजे, उहे कॾहिं बि जेके उन्हनि जा धर्म जा त्योहार हूंदा आहिनि उन्हनि ते कॾहिं बि सवाल न उथाईंदा आहिनि त असां हे त्योहार मल्हायूं था, हिन त्योहार खे असांखे हिन तरीक़े सां मल्हाइणु खपे। इहे हिकिड़ी सदियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, सदियुनि खां हलंदियूं अचनि थियूं। ऐं त्योहारनि जी मर्यादा आहे, उन में असांजी ख़ुशी आहे त असांखे उहा दिलि खोले करे करणु खपे। बाक़ी ग़रीबनि जी शेवा, उन्हनि जो वॾो मिसाल समाधा आश्रम अमरावती आहे, जिते 12 ई महीना बाबा रूपचंद साहिब चैरिटेबल ट्रस्ट में ग़रीबनि जी शेवा थिए थी। दुखियुनि जा दर्द दूर थियनि था। ऐं साॻी तरीक़े सां दिवाली त 3 ॾींहं ईंदी आहे, पर जीअं असां थोरी देरि पहिरियों कोलपुर आस्थान जो ॿुधोसीं त कोलपुर आस्थान में जेकी सीज़न हूंदी आहे 3 महीननि जी, उनमें डेली दिवाली हूंदी आहे, डेली होली हूंदी आहे, डेली मेलो साहिब हूंदो आहे। ऐं कोलपुर आस्थान जी ॻाल्हि खणंदे असांखे हिकिड़ो ॻाल्हि यादि अचे थी त सतगुरु बाबा शिवानंद साहिब जिन जे हूंदे कोलपुर जी सीज़न हली रही हुई, त उन सीज़न जे दौरान जॾहिं भरी रश थी वई, काफ़ी संगत अची वई, त उतां जा लोकल जेके माण्हू हुया उन्हनि जी कुझु बुरी नज़र थी त छो न हेॾी रश मां जेकर असां हिकिड़े माण्हू खे अगवा करे वञूं त असांखे कुझु न कुझु पैसा मिली वेंदा। पर इहो सच आहे त जॾहिं बि असां सतगुरु दर ते वेंदा आहियूं, कामिल सतगुरुनि जे दर ते वेंदा आहियूं, त असांजा राखा पाण उहे सतगुरु हूंदा आहिनि, असांजो वार बि विंगो न थींदो आहे। त इहो बुरो वीचार रखी करे
कुछ ॾींहंनि खां पोइ उहे अॻिते वधिया कोलपुर आस्थान जे पासे ॾे ऐं इहो वीचार रखियऊं त भई असां अॼु कंहिंखे न कंहिंखे खणी वेंदासीं हितां ऐं कुझु ॾींहं रखी करे मालिकनि खां कुझु न कुझु पैसा वठी करे पोइ हुनखे छॾे ॾींदासीं। त वक़्तु अनुसार जीअं कुझु ॾींहं गुज़रिया उहे चोर आया ऐं जीअं कोलपुर दरबार खे 3 दरवाज़ा आहिनि ऐं तव्हां भरोसो कंदव त अहिड़ी मालिकनि जी त रहमत वसे थी जो कोलपुर आस्थान जेको उहो हाईवे ते आहे, शहर में ई आहे पर शहर हूंदे सूंदे बि हाईवे ते आहे ऐं उहे 3 दरवाज़ा 12 महीना खुलियल हूंदा आहिनि। उते दरवाज़ो न आहे, गेट न आहे, कोई बि चाहे त मथे चढ़ी सघे थो ऐं किथे बि वञी सघे थो, चाहे उहो लेडीज़ भंडारो हुजे, चाहे उहो संगत जे मिलण जी जॻह हुजे, किथे बि हुजे उहो वञी सघे थो। त उहे जीअं ॾाकण ते पहुता ऐं ॾिसनि त साम्हूं अछी ॾाढ़ी सां अछे चोले सां कोई माण्हू बीठो आहे ऐं उहे उन्हनि जा पंहिंजा ज़बान जा अखर हुया जेके आया हुया उते इहो बुरो कर्म करणु। उहे चवनि पिया त उहो जेको अछी ॾाढ़ी सां माण्हू बीठो हुयो उहो घटि में घटि असांखे हुन भॼायो आहे 2 खां 3 किलोमीटर ताईं। असां पंहिंजी ज़िंदगी में एतिरो न डुकियऊं जेको असां हुन ॾींहं ते डुकियऊं। लठ खणी करे जेको उहो ॿुढो असांजे गॾु पियो आहे असांखे अॼु ॾींहं ताईं बि यादि आहे। ऐं कुझु ॾींहं पहिरियों ई असां जीअं हिते अचूं पिया हिंदुस्तान त उन खां कुझु ॾींहं पहिरियों ई असांखे इहा ॻाल्हि ख़बर पई त जॾहिं बि असां संतनि जे आस्थान ते अचूं था उहे ई असांजा राखा थियनि था। जिसदा सतगुर कामिल होवे तिसदा तालिब ख़ता न खावे। जंहिंजो सतगुरु कामिल आहे हुनजो तालिब जेको हुनजो शेवक आहे उहो कॾहिं बि ख़ता नथो खाए। ॻाल्हि आहे विश्वास जी, जेकॾहिं असां श्रद्धा रखूं था तॾहिं असांजो बेड़ो पार थिए थो। ऐं उहे ई आस्थान आहिनि, उहे ई हे नगरियूं आहिनि जितां असां कुझु न कुझु पाए सघूं था। हिते असां अचूं तॾहिं ई असांखे हिते लाभ हासिल मिलंदो जॾहिं असां निवड़ी हलंदासीं। हर आए महिमान जो आदर कंदासीं तॾहिं ई असांखे हिते लाभ हासिल थी सघे थो। सो प्यारी साध संगत वधीक कुझु न चवंदे अॼु असां सभु ज्ञानी आहियूं, असांखे सभिनीनि खे ख़बर आहे त छा ग़लति आहे छा सही आहे, पर पोइ बि जेकॾहिं असां ग़लति पासे ॾे वञूं था त हुन में न असांजे पीउ माउ जो दोष आहे, न असांजे सतगुरुनि जो दोष आहे, हुन में असांजो पंहिंजो दोष आहे। सतगुरुनि जा दरवाज़ा आस्थान 24 कलाक असां सभिनी जे लाइ खुलियल आहिनि जितां असां ज्ञान हासिल करे सघूं था, ध्यानु असांखे मिले थो, शेवा करण जो असांखे मौक़ो मिले थो। सो इहा ई वेनती सतगुरुनि जे चरणनि में कंदे त इहा एतिरी असांखे सुमत बख़्शनि जो असां हुननि जे दर जी शेवा करे पंहिंजो जीवन सफल बणायूं। साण तव्हां सॼी संगत, माताऊं, भेनरूं, समाधा मंडल अमरावती, ॿिया जेके बि शेवा मंडल ते उपस्थित आहिनि, तव्हां सॼी संगत खे दिवाली जूं लख लख वाधायूं। सतगुरु जे चरणनि में इहा वेनती कंदे त तव्हां सभई हमेशह ख़ुशि रहो, ख़ुशहाल रहो ऐं अहिड़ा ख़ुशी जा मौक़ा सभिनी जे घरनि में हमेशह ईंदा रहनि। जय सवाद। जय जय सवाद।